थरकोल में कवरेज दौरान पुलिस पारां सहाफ़ियुनि ते तशद्दुद करण वारे अमल ख़िलाफ़ पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे मरकज़ी सदर कंदकोट यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां प्रेस क्लब आॾो प्रेस क्लब सदर अली हसन मलिक, यूनियन जनरल सेक्रेटरी राजा गोपीचंद, बका मोहम्मद बंगवार, गुलाम रसूल मीरानी, गफ़ार मंगी, अहमद अली मुग़ल, अब्दुल खालिक चाचर, सुंदर डावाणी, जयराम सचदियो, वकार अहमद अवान, संतोष अग्रवाल जे अॻवानी में बांह ते कारियूं पटी ॿधी हथनि में प्ले कार्ड खणी करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन्ही दौरान सहाफ़ियुनि ते तशद्दुद वारे अमल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त थरकोल में दो भील वारे वाक़िए जे धरणे जे कवरेज दौरान सहाफ़ती फ़र्ज़ अदा कंदड़ सहाफ़ियुनि मथां पुलिस लठबाज़ी करे बेरहमाना तशद्दुद कयो, जेको पुलिस जो इंतिहाई किरियल अमल आहे ऐं सहाफ़ियुनि खे हक़ सच लिखण खां रोकण ऐं हिसाइण जी कोशिश आहे। असीं मुतालबो करियूं था त सिंध हुकूमत वाक़िए जो नोटिस करे तशद्दुद कंदड़ अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।